जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते केतिरो मेहरबाना करीमा, केतिरो करम करे पियो रहीमा, असां ते केतिरो रहम करे पियो। अञा महबूब जा हथ मुबारक हेठि आया ई कोन, बरसात रुकिजी वई, बंद थी वई। खबर पई त कुरान जेको चवे पियो त वब्तगू इलैहिल वसीला, अल्लाह जे मिलण जे लाइ वसीलो तलाश कयो। हिन खां वधीक मज़बूत वसीलो कहिड़ो आहे? हिन खां वधीक कामिल वसीलो कहिड़ो आहे? बुहार भी अर्ज कयो, नमाज में वसीलो आहे, कुरान में वसीलो आहे, हज में वसीलो आहे, ज़कात में वसीलो आहे, अमाल सालिहा में वसीला, अल्लाह ताला जा नबी भी वसीला, महबूब जा आशिक में वसीला, अहले बैत में वसीला, अल्लाह जा कामिल ऐं अकमल वली में वसीलो आहे, वसीलो आहे। कुरान चइबल वक़ूनू मअ सादिकीन, सचण सां गॾु थियो। कैसा गॾु थियो? सचण सां गॾु थियो। कुरान चवे पियो सचण सां गॾु थियो। मूंखे ॿुधायो हुन खां वधीक सचो कहिड़ो हूंदो जेको 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़े? उन्हीअ खां वधीक सचो केरु थी सघे थो? तबलीग करे शाह अब्दुल लतीफ भटाई रहमतुल्लाह ताला अलैह, हिकिड़े हथ में मसनवी शरीफ, ॿिए हथ में कुरान, जंहिंजा 24 कलाक अल्लाह जे ज़िक्र में, जंहिंजी ज़ुबान 24 कलाक अल्लाह जे ज़िक्र में, जंहिंजो उथण अल्लाह जो ज़िक्र, जंहिंजो वेहण अल्लाह जो ज़िक्र, जंहिंजो ॻाल्हाइण अल्लाह जो ज़िक्र, जंहिंजो खाइण अल्लाह जो ज़िक्र, जंहिंजो हलण अल्लाह जो ज़िक्र, जेको पंहिंजी सॼी ज़िंदगी में अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह जे महबूब जो ज़िक्र करे, अल्लाह हुन ते एतिरो राज़ी आहे, एतिरो राज़ी आहे, एतिरो राज़ी आहे, एतिरो मेहरबान आहे। ऐं हुनजी शान अल्लाह ताला एतिरो बुलंद करे वेठो बगदाद में आहे, नज़र मशरक़ वारनि ते आहे, नज़र मग़रिब वारनि ते आहे, नज़र शुमाल ऐं जनूब वारनि ते आहे। जिथे जिथे बि चाहे नज़र करे सघे थो, पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसी सघे थो, ऐं ग़ुलामनि खे ॾिसी दुआ घुरण अब्दुल कादर जीलानी जो कमु आहे, ॿेड़ो पार करणु मुंहिंजे अल्लाह जो कमु आहे। भला सुस्त थी आयो तव्हां, थकी पिया आहियो, थकी पिया आहियो त मां दुआ घुरां, थकी पिया आहियो त मां दुआ घुरां। जे न त थोरो चुरपुर कयो त मूंखे बि ख़बर पए। भला ओरिजिनल कमु आहे या अवार सवार त कोन्हे? मूंखे ॿुधायो। ओरिजिनल कमु आहे, बसि पोइ अवार सवार वारो मामलो ई कोन्हे। ही डालडा घी वारा कोन्हे, ही देसी घी वारा आहिनि। पोइ काई ॻाल्हि आहे तुंहिंजी ख़बर पए, छो त इहा महफ़िल हुज़ूर पीराने पीर दस्तगीर अब्दुल कादर जीलानी जी आहे, जेके चयो आहे त मुंहिंजो मुरीद तौबा खां बग़ैर न मिलंदो। अरे जंहिंजो मुर्शिद अब्दुल कादर जीलानी आहे, जेके लहला को लॾो आहे। कुरान चवे पियो, कुरान पढ़, वब्तगू इलैहिल वसीला, अल्लाह ताला सां मिली तो वसीलो तलाश कर। जंहिंजो मुर्शिद कामिल हुजे, मीरा शाह मदद कर ता सुणी दादी, आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हादी, अरे बादशाह बगदादी कर का मार मुरीद दे। दस्तगीर को मामूली ॻाल्हि कोन्हे। गौसुस सकलैन हुजूर पीराने पीर जिन्नन जो भी बादशाह हो। पुछियो वियो साईं अवां खे कॾहिं ख़बर पई अवां अल्लाह जा वली आहियो? अवां खे कॾहिं ख़बर पई? हुजूर गौस पाक फरमाइनि था, जॾहिं मां मदरसे पढ़णु अचां पियो त मदरसे जा ॿार पंहिंजे साथियुनि खे चवां पिया परे थी वञो, रस्तो ॾियो, रस्तो ॾियो, रस्तो ॾियो, रस्तो ॾियो। इहो वलियन जो पीर अचे पियो, जेको अञा बचपन में आहे, अञा पढ़े पियो त वली आहे, त जॾहिं वॾो थींदो त हुनजी शान छा हूंदी आहे? क़ुरान ईअं कोन चयो
आहे त सचण सां गॾु थियो माण्हू चरिया कोन्हनि जो सचण सां गॾु आहिनि इहे सचा केर आहिनि ॿुधाइनि केर सचा आहिनि जंहिंजे बारे में क़ुर चवे पियो तंहिंजी माना त के हस्तियूं आहिनि न अल्लाह ताला जे महबूबनि में जेके सचा आहिनि अल्लाह क़ुर में फरमाए पियो हलो हुननि जे रस्ते ते जेते मुंहिंजो फज़ल आहे जेते मुंहिंजी महिरबानी आहे जेका मां राज़ी आहियां हुननि जे रस्ते ते न हलो गैरिल मग़दूब अलैहिम जेते तुंहिंजो गज़ब आहे जेका तूं नाराज़ आहीं हुननि जे रस्ते ते न मौला हुननि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे जेका तूं राज़ी आहीं चो जेका तू राज़ी आहीं जेते तू मेहरबान आहीं जेते तू फज़ल तुंहिंजो फज़ल आहे इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेली रहमतुल्लाह ताला अलैह जो सलाम पढ़ू था मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्मा बज़्म हिदायत पे लाखों सलाम जड़े बुरको मटाइण लगा ना तो पंहिंजे साथियुनि खे चई मुंहिंजी क़बर खे थोरो टिघो करे खोटजो और जो तो साईं क़बर में जड़े रखियो वेंदो आहे सुम्हारे वेंदो आहे चे बेशक सुम्हारे वेंदो आहे पोइ तव्हां चओ पिया टिघी करे खोटजो चे मां इन्हीअ करे चवां पियो त जॾहिं क़बर में वेंदसि त मुंहिंजो महबूब ईंदो कबर में जड़े मां वेंदसि त मुंहिंजो महबूब ईंदो ऐं जॾहिं मुंहिंजो महबूब ईंदो त मां कीअं करां मां कीअं सोचां त मुंहिंजो मां सुतल हुजां मां चवां पियो जॾहिं मुंहिंजो महबूब अचे त उथी पंहिंजे महबूब जो इस्तक़बाल कयां मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्मा बज़्म हिदायत पे लाखों सलाम ऐं हर मुसलमान जी क़बर ते मदीने वारो साईं ईंदो हर कंहिंजी क़बर में आज़माइश थींदी इम्तिहान थींदो सच्चा त उहे आहिनि जंहिंखे अल्लाह जो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो जो अल्लाह जो महबूब छा कराईंदो पंहिंजो दीदार कराईंदो हुजूर महबूब ज़ुबानी कुतुब रब्बानी शेख सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह वारनि जो सबक आहे तालीमात आहिनि हुननि ते हलणु घुरिजे जेके हुननि सबक ॾिना जीअं हुननि इबादत कई मुजाहिदा कया सख़्तियूं बर्दाश्त कयूं तकलीफ़ बुख अल्लाह जे महबूब खे राज़ी कयो हुजूर गौसे आज़म जो लक़ब हो मुहय्युद्दीन लक़ब छा हुयो दीन खे ज़िंदा करण वारो दीन खे हुजूर महबूब ज़ुबानी वञनि पिया आसमान में आवाज़ आयो ओ अब्दुल कादिर तो ते नमाज़ माफ़ आहे सुभान अल्लाह इया कौन चइबो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो मौलवी साहब तकरीर कई बजे फलाणो इलाइक़ो ॿुॾी वियो अवाब चयो सुभान अल्लाह थोरो ॻाल्हि खे सम्झो मूं चयो त पीराणे पीर नमाज़ पढ़ण वञनि पिया आसमान में आवाज़ आयो अब्दुल कादिर तोखे नमाज़ माफ़ आहे पीराणे पीर दस्तगीर चयो नमाज़ त मुंहिंजे नाने ते माफ़ न आहे ही वरी केरु आहे जेको मूंखे चवे पियो तोखे नमाज़ माफ़ आहे पीरनि जो पीर सम्झी वियो इहो शैतान आहे जे पीर खां शैतान निकल कोन्हे समझो पिया जंहिं अब्दुल कादिर जीलानी खां शैतान निकल कोन्हे त उन अब्दुल कादिर जीलानी खां पंहिंजा मुरीद कीअं निकल हूंदा फरमाइनि पिया त इहो शैतान हूंदो पाण फरमाइनि ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चवनि था आसमान मां बाहि निकिती हिकिड़ी आवाज़ आई ओ अब्दुल कादिर वरी आख़िरी वार करे ओ अब्दुल कादिर तुंहिंजे इल्म तोखे बचाए वरितो मूं 70 वलियनि खे गुमराह कयो आहे 70 वलियनि खे छो त शैतान अल्लाह ताला खां ताक़त घुरी त मूंखे ताक़त ॾे मां तुंहिंजे माण्हुनि खे गुमराह कयां अल्लाह ताला जो वञ तोखे ताक़त आहे लॻा दो पंहिंजो पर गुमराह उन्हीअ खे कोन कंदे जेको मुंहिंजा आहिनि उन्हीअ खे कोन कंदे जेके
मुजाइन वे गुमराह तो का कोण थींदा। आवाज आई अब्दुल कादर तुझे इल्म तो के बचाए वरतो। हुजूर पीराने पीर दस्तगीर फरमाइन था मुझे इल्म न बचायो मुखे मुझे अल्लाह जे फजल बचाए वरतो आए। इल्म मुखे न बचायो इल्म तो कदे नाज न कजा पांजी इबादत पांजे तकवा आई पांजी परहेजगारी ते कदे नाज न कजा। शैतान भी नाज कया या अल्लाह मूं तुझी एतरी इबादत कई एतरो सजदो कयो तोखे एतरा तोखे याद कयो तुझो जिक्र कयो तुझी तस्बीह तालीम कई मुझी इबादतन के त ॾिसीं मुझे सजदे के त ॾिसीं मुझे क़याम के त ॾिसीं मुझे जिक्र के त ॾिसीं तोखे पावर आ तोखे ताकत आ वञ गुमराह कर। हुजूर पीराने पीर दस्तगीर चयो मुझे इल्म मुखे न बचायो मुखे अल्लाह जे फजल बचाए वरतो आहे। हुजूर पीराने पीर दस्तगीर अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु बगदाद जे मिंबर ते वेही तकरीर कन पिया। हज़ारनि जो मजमो हूंदो हुयो लखनि जो मजमो हूंदो हुयो। हर तकरीर में कई कई जनाजा उठंदा हुया माण्हू बेहाल थी वेंदा कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वेंदा। जॾहिं मिंबर ते वेही अब्दुल कादर जीलानी तकरीर करे आई हाल आई काल जी गुफ्तगू करे पो किथे बर्दाश्त थींदी आ। चवनि था त हिकिड़ो आमिल हुयो जिन खे हाज़िर कंदो हुयो आमिल आमिल हुन पोइ हिकिड़े जिन खे हाज़िर कयो हुनखे थोरी देर थी वई। थोरी देर खां पोइ जिन हाज़िर थियो पघर में शल हुजे जिन अची चयो त जल्दी जल्दी गला मूंखे छाजे लाइ सॾियो आहे मूंखे तकड़ आहे चए तूं देर करे आयो आहीं। जिन चयो त तोखे ख़बर नाहे अब्दुल कादर जीलानी जी तकरीर हले पई आई असां उन महफ़िल में तकरीर ॿुधूं पिया। जल्दी जल्दी ॿुधा तोखे कहिड़ो कमु आहे। हुन चयो त तव्हां बि हुन महफ़िल में ईंदा आहियो जेतिरी तादाद में माण्हू हूंदा आहिनि हुननि खां वधीक जिन पीराने पीर जी तकरीर ॿुधण ईंदा आहिनि। हुजूर पीराने पीर दस्तगीर अब्दुल कादर जीलानी जी तकरीर ॿुधण ईंदा आहिनि। यानी अल्लाह ताला अवां खे इहो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे त सिर्फ़ इंसान ई न बल्कि जिन्नात बि पीराने पीर दस्तगीर जी तकरीर ॿुधंदा ऐं जेके काफ़िर जिन हूंदा उहे पीराने पीर दस्तगीर ते हथ ते कलमो पढ़ी मुसलमान बि थी वेंदा हुया। सॼी ज़िंदगी महबूबे सुबानी गौसे समदानी अब्दुल कादर जीलानी अल्लाह ताला जी तबलीग कई आहे। अल्लाह ताला जो सबक पढ़ायो आहे। असांखे बि त घुर्जे असीं हुजूर गौसे आज़म महबूबे सुबानी जे सबक खे यादि कयूं हुननि जी तालीमात ते अमल कयूं। ईअं न थिए त असां सिर्फ़ ज़ुबानी ॻाल्हि कयूं था हुजूर गौस पाक सां असीं मोहब्बत कयूं था पीराने पीर दस्तगीर सां असीं मोहब्बत कयूं था सिर्फ़ ज़ुबानी ॻाल्हि न हुजे उन ॻाल्हि ते अमल बि थिए त हुजूर गौस पाक जो सबक कहिड़ो हुयो। मां जी दुआ छा जी दुआ मां ज़िंदा आहे दुआ घुरा सभिनी खां वॾो मुर्शिद मां आहे दुआ घुरा। हुजूर गौस पाक ॿुधायो त मां जो अदब छा आहे वॾनि जो अदब छा आहे नंढनि जो एहतराम छा आहे। अल्लाह ताला हुजूर गौसे आज़म के एतिरो तसरुफ़ ॾिनो हो एतिरो इख्तियार ॾिनो त हिकिड़ो अवां जॾहिं जुमे जी नमाज़ ते वेंदा हुया त पोइ माण्हू एतिरो हुजूम थी वेंदो हो त जेको अवां सां गॾु हलंदो हो न हुनखे जाइ कोन मिलंदी हुई। हुन दिलि में ख़्यालु कयो त यार मूंखे जॻह ई नथी मिले ऐं एतिरो हुजूम थी वेंदो आहे। हुजूर पीराने पीर अॻिते निकिरी वेंदा आहिनि मां पोइ रहिजी वेंदो आहियां। ॿिए जुमे ते वरी आयो त केर बि न उथियो हू अवां सां गॾु ईअं हले पियो। हुन दिलि में ख़्यालु कयो त पहिरीं पोइ जुमे ते एतिरा माण्हू हुया सभु उथी हथ ॾियनि पिया हाणे केरु उथे ई न पियो। अञा इहा ॻाल्हि सोचे पियो
तो हुजूम गड थी वियो, माण्हू गड थी विया, वरी रश थी वई, वरी पोइते रहिजी वियो, वरी परेशान थी वियो। हुजूर पीराने पीर दस्तगीर हुनखे निहारे मुस्कुराइनि पिया ऐं चवनि पिया त असांजो कब्ज़ो माण्हुनि जे दिलनि ते आहे, चाहियूं त जंहिं पासे करे छॾियूं। तसर्रुफ़ इहा शइ हूंदी आहे, इख्तियारात इहे शइ हूंदा आहिनि। असां जेकॾहिं अल्लाह वारनि जे दामन सां वाबस्ता आहियूं त वकूनू मा सादिकीन, क़ुरान जे हुक्म जे मुताबिक़ असीं वाबस्ता आहियूं, हुननि सां मोहबत कयूं था, हुननि सां अक़ीदत जो इज़हार कयूं था। हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह, हिकिड़ो शख़्स अवां जी ख़िदमत में 40 साल रहियो। घणो साल? 40 साल। 40 साल खां पोइ हुन इजाज़त घुरी, साईं मूंखे इजाज़त ॾियो। छो तो वॾी बात ते कहिड़ी तकलीफ़ आहे? चइसई अवां में करामत कोन ॾिठी मूं, अवां में करामत त नज़र ई कोन आई, 40 साल मां वटि रहियो आहियां। हज़रत दाता गंज बख्श हुनखे चयो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, मुंहिंजो सवाल आहे, जवाब ॾे, पोइ भले हलियो वञो। 40 सालनि में कॾहिं तूं मूंखे क़ुरान, शरीयत ऐं रसूलुल्लाह जे फरमान जी मुखालिफत कंदे ॾिठो आहे, या को अहिड़ो कमु जेको शरीयत में ऐबदार हुजे, बुरो हुजे? चए न सही। 40 सालनि में अवां खे जॾहिं बि मूं ॾिठो आहे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो ज़िक्र कंदे ॾिठो आहे, इबादत कंदे ॾिठो आहे। दाता गंज बख्श फरमाइनि था, पोइ हिन खां वॾी करामत कहिड़ी आहे? हिन खां वॾी करामत कहिड़ी आहे? हाणे करामत ईअं त कोन्हे कबूतर ठाहे छॾियूं या का अहिड़ी ॻाल्हि करे छॾियूं, को नंबर ॿुधाए छॾियूं, इहा त करामत न आहे। हुन चयो त 40 साल तव्हां अल्लाह जी इबादत कई आहे ऐं रसूलुल्लाह जी शरीयत जी तबलीग कई आहे। अल्लाह वारनि वटि सभिनी खां वॾी करामत ई आहे। इन करे अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, अला इंदा औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़रून, खबरदार इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, हिननि खे न को खौफ आहे न को गम आहे। खौफ ऐं गम छाजे लाइ हूंदो? जेको सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत करे उन्हीअ खे खौफ न हूंदो आहे, बल्कि उहे जन्नत में त वेंदा ई वेंदा, पर जेको हुननि सां मुहबत करे उन्हीअ खे बि पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदा। वकूनू मा सादिकीन, सचनि सां गॾु थियो। सच्चा इहे अल्लाह वारा आहिनि, हिननि से दामन सां, हिननि जी अक़ीदत, हिननि जी मोहब्बत, हिननि जो प्यार, हिननि सां अक़ीदत रखो, हिननि सां मोहब्बत रखो, हिननि सां प्यार रखो। ऐं दीन में सख़्ती ऐं जबर न आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रस्तो आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, पंहिंजो पंहिंजो सिस्टम आहे। नेट जो दौर आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं, कहिड़ा कहिड़ा अची विया आहिनि माण्हू जेके अहिड़ी ॻाल्हियूं कनि था, चङनि भलनि जो दिमाग़ ख़राब थियो वञे। पोइ वरी असीं चऊं था त असां मुसलमान ई हाणे थिया आहियूं, असां मुसलमान ई हाणे थिया आहियूं। माना पहिरीं मुसलमान कोन हुया, माना हाणे मुसलमान तव्हां थिया आहियो, त तव्हांखे तव्हांजी मुसलमानी मुबारक हुजे, असांखे दस्तगीर जी गुलामी मुबारक हुजे। महबूब सुबानी, कुतुबे रब्बानी, अशेख सैयदना अब्दुल कादिर जीलानी जेको सबक ॾिनो आहे, उन सबक ते हलणु घुरिजे। जेको हुकम कयो आहे, उन हुकम ते अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी वाट ॿुधाई आहे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो रस्तो ॿुधायो आहे, उन रस्ते ते हलणु घुरिजे। अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। नंढड़े जो पोस्टर लॻल आहे, इहो काफ़ी टाइम खां गुम आहे। वो से आदम के सदके में या अल्लाह हिन नंढड़े के सही सलामत पंहिंजो